जय झूलेलाल। सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। ख़बर भोपाल जी आहे, जंहिंजो विषय आहे त मंच ते ॾिसजो युवा पीढ़ीअ जो जोश। भाषण प्रतियोगिता जो थियो आयोजन। संत नगर 15 अक्टूबर राष्ट्रीय सिंधी मंच द्वारा लायन सिटी गार्डन लालघाटीअ में पहिरियों दफ़ो युवाउनि खे खुलियल मंच उपलब्ध करायो वियो। हिन मंच ते 16 खां 30 सालनि जे छोकिरे छोकिरियुनि देश जी प्रगतिअ में युवाउनि जो जेको योगदान आहे, इन विषय ते पंहिंजा वीचार व्यक्त कया। पहिरें स्थान ते आया तुषार कटियारिया, उन्हनि खे 5100 रुपया। ॿिएं स्थान ते आई जिया गिदवानी, उन्हनि खे 3100 रुपया ऐं टें स्थान ते आई नम्रता ज्ञानचंदानी, जंहिंखे 1100 रुपया नगद पुरस्कार ॾिनो वियो। कमलेश रायचंदानी, दर्शन कुकरेजा, रवि जसवानी, दिनेश मेघानी, वासु गुलानी, रोशनलाल उतवानी, देवीदास वासवानी जे हथां इन्हनि सभिनि खे इहे पुरस्कार प्राप्त थिया। कार्यक्रम में बतौर मुख्य अतिथि शामिल थिया सिंधी मंच जा राष्ट्रीय अध्यक्ष ऐं सबदाणी कोचिंग इंस्टीट्यूट जा संचालक आनंद सबदाणी। उन्हनि चयो त हिन बार मंच द्वारा जेके कार्यक्रम कया वेंदा आहिनि, उन्हनि में उहे ई माण्हू शामिल थींदा आहिनि जंहिंखे आमतौर ते हर कार्यक्रम में ॾिसजो वेंदो आहे, पर हिन बार मंच खे भोपाल में युवाउनि खे मौक़ो ॾिनो वियो जेके अञा ताईं समाज जे कार्यक्रम खां अनभिज्ञ हुया। कार्यक्रम जी शुरूआत साईं झूलेलाल जन जी आरती करे ऐं गांगोलीअ द्वारा राष्ट्रगान ॻाए करे शुरू कई वई ऐं मंच जो संचालन प्रश्नोत्तरी चरण में नरेश गांगुलिन द्वारा संपन्न कयो वियो। अगरि भोपाल जी हीअ ख़बर तव्हांखे वणी आहे त ख़बर खे लाइक ऐं शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करे सिंधियत खे वधायो। जय झूलेलाल।